الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قد جاءكم من الله نور وكتاب مبين وقال الله تبارك وتعالى في مقام آخر قل إنما أنا بشر مثلكم صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين عربی ارشد مٿے ويو مهمان رب جو ٿيو يكون کو ٻيو ويو بلغ العلا بكماله دل جي دعا منظور ٿي دنيا تا ظلمت دور ٿي ويو ملک سارو نور ٿي كشف الدجى بجماله तारीफ़ सुहने दी बेबयां कहिड़ो कभी आजिज़ ज़बां जंहिंजो मौला आहे मदह ख़्वाल हसूनत जमीअ ख़िसालिही इदरीस जी सबख़े सदा आदस्त बस्ता इल्तजा मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लू अलैहि व आलिहि अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन हर वेले में पुतांग सजण जी मैं रो रो कांगो डारां आना पवत कास भेजो मेरा थी गया हाल बीमारा मुझको रंग सवा पीला मेरे अंदर दर्द हजारों गुलाम फरीदा मैं रोगा जिमें बिछड़ी कूंज कतारा आग ते इश्के दो भी बराबर पर इश्क दा सेक वधेरा आग ते साड़े पख ताने पर इश्क साड़े तन मेरा आग ते ताई पानी खारे पर दसो इश्क दा दारो कहड़ा
भुले शाह उथे कुछ नहीं सुझदा जिथे इश्क ने लाया तेरा हमदई सलात खां बाद काबिल सदीक़त व एहतराम पीर तरीक़त रहबर शरीयत सदर जलसा क़िबला सईद सैयद हाजन शाह बादशाह राशिदी दामद बरकातुल आलिया अजो के हिन बाबरकत प्रोग्राम जा मानवारा मेहमान हजरत क़िबला साईं खलीफा सूफी अब्दुल सत्तार चाटियो साहब नक्शबंदी जीद मजद अजो के बाबरकत प्रोग्राम जा जी वकार मेहमान उलमा इकराम मुहफ़ाज़ इकराम मुअज़्ज़िज़ मेहमान गिरामी ऐ मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाइयों ये तव्हां खे मालूम आहे नगरदारियों गोठ जे आशिकन मिली बिनी जहानन जे सरदार लौलाक लम्मा जे शहंशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक मेराज शरीफ जे सिलसिले में ही अदीम शान प्रोग्राम असां जे प्यारे भाउ हर दिलादी अदा हाफिज शाहिद हुसैन नेपर साहब जी निगरानी में मुनक़िद कयो आहे जेको जारी ऐं सारी आहे इन मौके ते मूं कुरान शरीफ जा चंद कलिमात अवां जी ख़िदमत में तिलावत कया टाइम खे मद्देनज़र रखंदे मेराज शरीफ जो वॾो उनवान आहे मौज़ू आहे जेके मुकम्मल तौर पेश करे न सघंदुसि सिर्फ़ मेराज शरीफ जा कुछ असबाब ऐं कुछ झलकूं जंहिंसां असां ऐं तव्हां जो ईमान ताज़ो थिए तव्हांखे अपील आहे तो मदीने के ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आलीशान तो सय्यनु मजालिसकुम बिस्सलाम मोमिनो मुसलमानो जॾहिं हेड़ा प्रोग्राम कयो तो उनके मुंहिंजी सलात सां सीगारे वेझो अचो तो वड्डा जवान नंढा सब गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ने मोकिलियो जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन प्रोग्राम जो सीगार बणिजी पई सल्लल्लाहु अलैहि या चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैहि कद जाअकुम मिनल्लाहि नूर व किताब अल्लाह सिंधु फरमाए मुझा हबीब असां तोखे पंहिंजो नूर करे मोकिलियो वरी अॻिते अल्लाह जी नाता बका फरमायो कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम मुझा हबीब तव्हां ऐलान फरमायो इंसानो मां बि अवां जहिड़ो इंसान आहियां हाणे बगालियूं थियूं एक जगह ते रब फरमायो नूह टी जाए ते बशर ऐं हिक टी जाए ते अल्लाह पाक फरमाए तो यासीन वल कुरानिल हकीम मुझा बाबू मुखे अवां जे हुस्न जो कसम मुखे हिकमत वारे कुरान जो कसम
इन्नका लमिनल मुरसलीन बेशक तव्हां रसूलनि में जो आहियो मुरसलनि में जो आहियो हाणे अल्लाह जो महबूब अगर नूर आहे तो खुदा जी नूरी मखलूक मलाइका उन्हनि समझो असां जहिड़ो आहे अल्लाह से फरमायो मुंहिंजा हबीब तव्हां ऐलान फरमायो मां अवां जहिड़ो इंसान आहियां तो खोड़ इंसान पाण जहिड़ो समझी वेठा ऐं बाक़ायदा मिसालूं बाक़ायदा किताब असां जहिड़ो आहे असांजे वॾे भाउ वांगुरु आहे अहिड़े अक़ीदे वारा माण्हू घुमनि था जेके मदीने जे साईं खे पाण जहिड़ो या वधि में वधि वॾे भाउ जीअं सम्झनि था उहे ईअं सम्झी वेठा ऐं आशिक़नि सम्झो अल्लाह जा महबूब नूरनि अल्लाह जे महबूब जो वॾो शान आहे मुजादी दोस्तो के पाण जहिड़ो समझी वेठा के मलाइक नूर समझी पाण जहिड़ो नूर समझी वेठा के कीअं अल्लाह ताला जी रात बाबरकात पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान कुरान मजीद फुरकान हमीद में बयान फरमायो तव्हांजो माण्हुनि खे शऊर अचे त मुंहिंजे महबूब जो मक़ाम छा आहे अल्लाह पाक फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मुझो महबूब रहमतुल लिल आलमीन ऐ मलाइको मता पाण जहिड़ो समझो को बि मलाइक रहमतुल लिल आलमीन न आहे ऐ इंसानो मता तव्हां पाण जहिड़ो मुंहिंजे हबीब खे समझो अवां में ॿियो को रहमतुल लिल आलमीन न आहे नबियो रसूलो तव्हां बि मुंहिंजे महबूब खे पाण जहिड़ो न समझजो अवां मुझ बि को रहमतुल लिल आलमीन न आहे रहमतुल लिल आलमीन मुंहिंजो महबूब आहे या अय्युहन्नास कद जाकुम बुरहानुम मिर रब्बिकुम दुनिया वारो मुझो महबूब बुरहाना बुरहान की माना नबियन मौजा ॾेखारिया नबी मौजा खणी आया मगर मुझो हबीब अहिड़ो बुरहाना जो मथे जे जुल्फन मुबारकन खां वठी पेरन मुबारकन जे नाल मुबारकन ताईं मुझो मुस्तफा सॼो मौजूदो आहे अल्लाह से पंहिंजे हबीब जो शान इंसान के समझायो मलाइक के समझायो लेकिन उनके बावजूद भी घणा माण्हू साईं जे शान के समझी न सघिया जिन मुंहिंजा प्यारा सिर्फ़ क़ुरान पढ़ियो तर्जुमो पढ़ियो तफ़सीर पढ़ियो उन्हनि मदीने जे साईं जी हक़ीक़त के समझण जी दावा कई मगर हदीस पाक में अल्लाह जा महबूब पंहिंजे पाक हुजरे में जलवा फरोदन असां मोमिनन जी अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा साईं जे हुजरे मुबारक में आई महबूबन फरमायो मन के अर्ज कयाई आयशा फरमायो मन आयशा आयशा के अर्ज कयाई बिन्त अबू बकर सिद्दीक़ महबूबन फरमायो मन अबू बकर के अम्मा आयशा सिद्दीक़ा पंहिंजे बाबे साईं जे तरफ जोड़िया हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी बारगाह में आई अर्ज़ करण लगी बाबा अज मदीने जे ताजदार जे मथां अलाए कहिड़ी कैफियत तारी आहे मूंखे बि नथा सुञाणनि बाबा अज तव्हांखे बि कोन था सुञाणनि हालांकि तव्हां यारे ॻार आहियो वो सिद्दीक़ अकबरी हमराज़ अहमदी घर में जो चमसाद अहमद तव्हांखे बि नथा सुञाणनि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला जल्दी जल्दी साईं जे हुजरे में आया लेकिन उहा कैफियत खत्म थी चुकी सलाम क्यों मोहम्मद सलाम जो जवाब अर्ज की क़िबला मुंहिंजी नियाणी खां का ग़लती थी आहे का लग़्ज़ थी आहे या असां खां
माफ कजो अॼु न तव्हां मुंहिंजी न्याणी खे सुञातो न मूंखे सुञातो। अल्लाह जे महबूब फरमायो सिद्दीक़ अकबर कॾहिं कॾहिं अहिड़ी घड़ी ईंदी आहे जंहिंमें मां ऐं मुंहिंजो रब हूंदा आहियूं, विच में मलाइक मुकर्रम न हूंदो आहे, जिब्राइल बि न हूंदो आहे, को वास्तो न हूंदो आहे, मां मुंहिंजे रब जी कचहरी हूंदी आहे। उन वक़्तु अबू बकर मां ॿिए खे कोन सुञाणंदो आहियां, अहिड़ियूं घड़ियूं बि मुंहिंजे मथां ईंदियूं आहिनि। फरमायूं हाणे उथी बि हज़रत अबू बकर सिद्दीक़ उथी बीठो आहे, महबूबन भाकुर पाए सीने सां लाए छटको ॾिनो। फरमायूं अबू बकर अर्रहमान अल्लमल क़ुरान, जेको रब मूंखे पढ़ायो ऐं अबू बकर सिद्दीक़ मां पंहिंजे सीने जो इल्मु तुंहिंजे सीने में पलटाए वेंदो आहे। मगर सोना अबू बकर कॾहिं कोशिश न कजां मुंहिंजी हक़ीक़त खे सुञाण ॾिना, कोशिश न कजां एतिरे इल्म जे बावजूद अबू बकर तूं मोहब्बत जी हक़ीक़त खे न समझी सघंदे। सुभान अल्लाह। एतिरे इल्म जे बावजूद अॼु थोरो ब किताब पढ़ियो अलाए किथां वञो निकिरे। मुंहिंजा प्यारा सिद्दीक़ अकबर जन सॼी उमिरि साईं जे क़दमनि में ख़िदमत में गुज़ारी ऐं साईं पंहिंजे सीने जो इल्मु बि अता फरमायो। पोइ बि फरमायो अबू बकर मुंहिंजी हक़ीक़त खे मालूम करण जी कोशिश न कजो, एतिरे इल्म जे बावजूद बि तव्हां मां मोहम्मद जी हक़ीक़त खे न सम्झी सघो। ठाई अब जो सद वेंदे, अब जो सद वेंदे उठां रबी नाल मिल वेंदे, एकल दिमागे हूं चक्कर दी गल की पुछदे हो। मुझे हकीकत के न समझी सके ठीक, मगर मानू दावा करे वही रहा। अल्लाह पाक रजब शरीफ के महीने में 27 की रात फैसलो फरमायो। मुझे हबीब जो हिकड़ो शान अञा बाकी है, वो आखिरत में अल्लाह पाक ने कारीनो जब सब मानू गॾु थींदा हशर के मैदान में असा अबासक रब्बुक मक़ामम महमूदा, सब मानू गॾु थींदा क़यामत जे ॾींहुं अल्लाह से पंहिंजे हबीब के मक़ाम महमूद ते विहारे। हाणे ॾिसो मुंहिंजे महबूब जो शान, हाणे ॾिसो आला हज़रत अज़ीमुल मर्तबत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह इरशाद फरमाएं, आज ले उनकी पनाह, आज मदद मांगे उनसे। तो फरमाया अज मदीने जे साईं के दिल सां मन अज मदद वठ, आज ले उनकी पनाह, आज मदद मांगे उनसे, फिर न मानेंगे हम कर तू कयामत में मान गया। अल्लाह के महबूब की शान ॾिसी जेकॾहिं तूं मञो बि तब अल्लाह जो रसूल हाणे मञ। दुनिया में अल्लाह के हबीब जी मदद वठ, रसूल दो जहां के खुदा का खास पूरी मखलूक में अफजल आला जान। दोस्तों अल्लाह ताला की दात का बरकत रजब शरीफ के महीने में इरादो फरमायो, जिब्राइल जी मुंहिंजा मौला मां पंहिंजे महबूब के शान जो इज़हार थो कयां ताजो इंसानन खे ख़बर पए त मुंहिंजो महबूब चाहे आसमानन में मुंहिंजो हबीब गुज़रे त नूरी मलाइकन खे ख़बर पए त मदीने जो मीर ठाहे। ला मकान ते अचे त ला मकान अर्श वारन फरिश्तन खे ख़बर त मदीने जे मीर जो शान चाहे।
अल्लाह ताला दी दात बाबरकात फरमायो जिब्राइल जी मुझा मौला जिब्राइल इंतजामात मुकम्मल कर मां पंहिंजे हबीब जी दावत कया मुझो महबूब ला मकान ते अचे अर्श मुअल्ला ते अचे जिब्राइल अर्ज कयो मौला मां छा कया ऐ जिब्राइल जमीन ते वन जेका मखलूकात आ उनखे निंड कराया सिज चंड खे तो पंहिंजी जाइ रहन सितारन खे तो तज चुर फुर न कन हवा खे तो तज मौकूफ थी वञे जीव जंत जी खे सुम्हारिया सभिनी खे निंड करा हुन खां बाद सारे आसमाननि जे मलाइकनि खे ऐलान करे ॿुधा अॼु सजदा छॾे ॾियो अॼु रुकू करणु छॾे ॾियो अॼु अल्लाह जी इबादत छॾे ॾियो अॼु तस्बीह तालील तकबीर छॾे ॾियो रब थो फरमाए अॼु मूंखे ख़ुशि करणो आहे त मुंहिंजे अचण वारे महिमान जे रस्ते खां चौधारी ॿिन्ही पासनि सिफूं ॿधी पियो जॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा अवां मजो गुज़रे त पोइ तव्हां उहा ॻाल्हि कजो जेका महेश्वर रहमतुल्लाह अलैह कई आहे त मुस्तफ़ा शान जो शाहिया मुस्तफ़ा शान जो शाहिया अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी तस्वीर न कंहिंजी शाहिया मुस्तफ़ा शान जो शाहिया दीदार आया नज़र अनवार जही तोखे ॾिठो उन रब खे ॾिठो जही तोखे ॾिठो उन रब खे ॾिठो क़ुरान ॾिनी गवाही आ मुस्तफ़ा शान जो शाहिया असांजे छठे शहर जो एक शख्स हुयो दादू शहर में अदालत में कमु कंदो उनखे ख़बर पई त हेॾा दादू खां हेठि हिकु ॻोठ में पीर साईं मशहूरनि वारे साईं जो जलसो उहो बि आयो उन वक़्तु दादू ज़िले जो एसए जो असांजो दोस्त हो साईं सैयद ख़ुदा ॾिनो शाह कामोट साईं हयात मूंसां पाण ॻाल्हि कयूं त असां उन प्रोग्राम में मौजूदु हुआसीं साईं जॾहिं तक़रीर कई त पर्ची आई त साईं वाज़े कयो मदीने जो साईं नूर आहे या बशर साईं पर्ची पढ़ी ऐं फरमायूं जे पर्ची लिखी आहे उहो उथी पियो उहो असांजे ठटे जो उथी बीठो कंहिंजे वर चढ़ियल सरकस केर आहीं फरमा मां सैयद आहियां सैयद साहब जो साईं वॾो एतिराम कंदा फरमाए तव्हां हेठि छो वेठा आहियो मथे पाण सां गॾु यार फरमायूं शाह साहब कुरान हदीस की रोशनी में चवी त मां तोखे मदीने जे साईं जो हुस्न नूर ॿुधायां चवी त हाणे हाणे तोखे पंहिंजो तुंहिंजो नानू साईं ॾेखारियां नारे तकबीर नारे रिसालत नारे तहक़ीक़ नारे हैदरी नारे पीर अर्ज़ के मुंहिंजा साईं मूंखे ॾेखार पाण उथारे बीहारियूं चादर जो अधु हिसो पंहिंजे मथां अधु चादर जो साहब जे मथां फरमायूं हेॾा निहार मदहीअ जो निहारी त तव्हां करे स्टेज तां वञी जमात में किरियो फथकण लॻो ऐं चवे पियो मोहम्मद नूर 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 फरमायूं शादाब सारे थई
अर्ज कर लगो जीअं मूं ॾिठो अॼु कोन्हे ॾिठो भेनर कोन्हे ॾिठो जीअं मूं ॾिठो अॼु कोन्हे ॾिठो माखी मिसरी खंड कनाला माखी मिसरी खंड कनाला मिठल मुंहिंजो मिठो मिठल मुंहिंजो मिठो पर कोन्हे ॾिठो साकाती कुर्ब वारी साकाती कुर्ब वारी जानब मूंखे कुठो जानब मूंखे कुठो अॼु कोन्हे ॾिठो भेनर कोन्हे ॾिठो अतियूं शाम लतीफ़ हित जो लतीफ़ बस सजन मुंहिंजो सुठो पर कोन्हे ॾिठो भेनर कोन्हे ॾिठो जीअं मूं ॾिठो अॼु कोन्हे ॾिठो दोस्तो अल्लाह पाक फरमाए जिब्राईल जॾहिं मुंहिंजो महबूब आसमाननि ते अचे मलाइकनि जी सुफ़नि मां गुज़रे सभु मलाइक सुभान अल्लाह चई मुंहिंजे महबूब जी वाखण कनि मुझे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमा सोना त तुझे हुस्न जमाल ते 72,000 पर्दा विधान अजमेर राज वारी रात हिकिड़ो पर्दो लाहे छॾ मलाइकनि खे ख़बर पए त हीउ नूर कहिड़ो आहे इंसाननि खे ख़बर पए त हीअ बशरियत कहिड़ी आहे उहे दंग रहिजी वञनि नूरी मलाइक जॾहिं मुंहिंजे हबीब जो नूर ॾिसनि उहे दंग रहिजी वञनि ऐं जिब्राईल मलाइकनि खे सम्झाया पुरानी जन्नत खे चओ गुलमानी जन्नत खे चओ अॼु बहिश्त खां ॿाहिरि निकिरी हालनि में गुलदस्ता गुलनि जा बनाए अॼु दरवाज़नि खां थी वञनि मुंहिंजो हबीब बहिश्त जो सैर कंदो मुंहिंजे हबीब जो इस्तक़बाल कनि ऐं मुंहिंजा प्यारा जिब्राईल की मुंहिंजा मौला सभिनी नबियनि खे वञी ॿुधाया अॼु सभई अॼु वञी मस्जिद अक़सा में मुंहिंजे हबीब जो इंतज़ार कनि मुंहिंजे महबूब करीम जे इमामत में बरकातूं निमाज़ नफ़ल पढ़नि जिते मुंहिंजे महबूब जा कदम हुजनि उते सभिनी जा सिर झुकंदे ॾिसां सारे वलियनि आलम अरवाह जे औलियाउनि खे चओ अॼु वादी मक्का में अची बीहनि जॾहिं मुंहिंजो महबूब बुरहान ते सवार थींदो त ये नारा ये मुझे हबीब जी वाखण करे बुरहान ते सवार कनि जिब्राईल जी मुंहिंजा मौला ये इंतजामात मुकम्मल आहिनि मज़ीद अल्लाह जी फरमायो जिब्राईल दुनिया जो दस्तूर आहे जॾहिं उन्हनि जो को ख़ासि महिमान ईंदो आहे जोईअ जे शहर में अगरि उनजो लीडर ईंदो आहे शहर खे भेनरनि सां सींगारींदा
चौकन ते झंडा बैनर लगाईंदा अहलन व सहलन मरहबा फिला के जो ही अचण ते मुबारकबाद ताजो खुश आमदीद चौंदा एड़ा बैनर लगाईंदा जिब्राइल अवन नूर जो कपड़ो खणो उन मजा बैनर ठायो झंडा ठायो ए बैनर ते उए आयतों लिखो जेके मुझे हबीब के शान में खास तौर पर आइन उए आयतों लिखो मुझे हबीब सैर भी कंदो अचे घुमंदो फिरंदो भी अचे पंहिंजो शान भी पढ़ंदो अचे मस्जिद हराम खां मुझे हबीब के सफर जो आगाज थींदो मस्जिद हराम के दरवाजे ते बैनर लगा उनके मथां लिख सुभान नबी असरा बिअब्दिही लैला मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير मस्जिद अक्सा में मुझे महबूब ईदा मस्जिद अक्सा के दरवाजे ते बैनर लगा उनके मथा लिख ममा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन तेरे आसमान के दरवाजे पे बैनर लगा उनके मथा लिखो कद जाकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुन मुबीन ये आसमान के दरवाजे पे बैनर लगा उनके मथा आयत लिखो कही या अय्युहल्लाह برهان من ربكم وأنزلنا إليكم نورا مبينا कि आसमान के दरवाजे पे बैनर लगा उनकी मथालिब लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला चौथे आसमान के दरवाजे पे बैनर लगा उनकी मथालिब कद जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम पंजे आसमान के दरवाजे पे बैनर लगा उनके मथा लिख यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन छह आसमान के दरवाजे पे बैनर लगा उनके मथा लिख वद्दुहा والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى छह आसमान के दरवाजे पे बैनर लगा छह आसमान के दरवाजे पे बैनर लगा उनके मथवा लिखो वइन्नका लअला खुलुकिल अज़ीम सत्ते आसमान के दरवाजे पे बैनर लगा उनके मथवा लिखो इन्ना आतैना अल कौसर मुझे महबूब जन्नतुल फिरदौस जो दौरो कंदो जन्नत के दरवाजे ते आया ते मुक़द्दसात लिख कहियो किथे लिखा अलिफ लाम मीम कई जन्नत के दरवाजे ते लिख किथे जरिए के मथा लिख हामीम हामीम ऐन सीन काफ काफ हा या ऐन
मौला मकसद क्या है? फरमाया मुझे बाबू पानी कर दो, मुझे इशारा, मुझे हबीब पानी जाने दो, मुझे प्यारा बैनर लगी रहा, झंडा लगी रहा। हमें मुझे लाखा हुक्मा अल्लाह ताला दी जात बाबर का फरमायो जन्नतुल फिरदौस में वही उन्हें 40,000 बुरहान करम था सबई सोना सबई खुला मतारा आन जिब्राइल मगर कदर कजाए ये बिरही के जीवा गवठी न वठी वंजा मके बल्कि कदर कजा सुनाने ओ बुराक वठी वंजे सीने में इसके मुस्तफा मालूम अल्लाह से के हुआ मखलूक पसंदा तेरे सीने में इसके मुस्तफा मौजूदा अमा खुश नसीब आयो असा तवाजे सीने में इसके मुस्तफा ये जो कि तमा हद करी सुभान अल्लाह बेदर ये निशानी है तेरा गुलाब वाला चक्कर का माला मदीने वाले साइंसा मोहब्बत न होते हां ये शान बुद्धि भी गजहेर वजन वो फटी वजन पर है तवा जो मुझा प्यारा है सुभान अल्लाह चवण खुशी जो इजहार कर या दलालत लगा दी तो आज के मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह जन्नतुल फिरदौस में आया 40,000 बुराक के रखा था दोस्तों जिब्राइल अलैहिस्सलाम खादमा आशिक ना है जिब्राइल खादम जरूर आशिक ना है हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला मदीने जा पंहिंजे मेराज का मोटी आया हर सोना हर सफर में असां ही हूंदा हूं कि हेॾे वॾे सफर में तव्हां जो केर रफ़ीक हो खेले करण वारो केर हो बाबर फरमाया जिब्राइल जिब्राइल अर्ज़ को सुना असां वांगे वफादार रहियो बाबर फरमाया तव्हां आशिक आहियो हो खादम आहे सिदरतुल मुंतहा ते पैदा थी बीर मां जोर भरियो त अॻिते हल अर्ज़ के सुना अॻिते न हलंदुसि जिब्राइल अमी बोले सिदरा के मकी बोले आप सा नहीं देखा लाखों में हजारों में लाखों में हजारों में अर्ज को सुना पूछा जो बाबर फरमायो त रुक जियो ना हलो पर सरी वेंदा अॻिते न हलनि जॾहिं इहा ॻाल्हि आश के रसूल सैयदना अबू बकर सिद्दीक़ जी त पाण अल्लाह अकबर चई फुट ॾेढ ज़मीन फरमायूं आका परे त कोन हासिल सदकियो आहे वठी हलो हा रब जो कसम सिद्धी कर पार के सारे छड़े आ जाम सुभान अल्लाह अखर के गया छामा जो हुजूर दिसी आयो अखरन के कया छामा जो हुजूर दिसी आयो हिन दिल के अता मजबूर करे आयो मजबूर करे आयो
इजाजत हुजे तो करबला जो हिकिड़ो सुखड़ो मौला अली साईं जी दरबार में बमाणू उठते झेड़ो करे आया। हिकु पियो चवे त मुंहिंजो आहे, ॿियो चवे थो मुंहिंजो आहे। भई कसम खणण जे लाइ तयार। मौला अली साईं मुश्किल कुशार रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो कसम न खणजो, हिकिड़ो त ज़रूर कूड़ ते खणंदो। कसम न खणो। हाणे हीअं कयो, अवां का मज़बूत निशानी ॾियो त हुन ते फ़ैसिलो कयो। जेको हक़ीक़त में मालिक हुयो अर्ज़ कई सोना हैदरे करार असांजो पेशो आहे पुराणो उठनि जो। असांखे तजुर्बो आहे साईं, मां निशानी थो ॾियां, उठ मुंहिंजो आहे। हिन उठ जे दिल ते हेॾो दाग आहे। मौला अली साईं फरमायो अंदर दाग आहे, तोखे कीअं ख़बर पई? अर्ज़ कई सोना हिन उठ जो गोरो हुयो, गोरो नंढो हो, उनखे अहिड़ी बीमारी लॻी पेरनि जी जो पेरनि ते बीह न पियो सघे। उथारे बिहारियो त किरियो पवे। अमर फरमायो पुट मुर्दार न थी वञे, हलाल कर, मूंखां ग़लती थी। उठ जे साम्हूं हिन गोरे खे मूं ज़िबह कयो। उठ जे अखियुनि मां जारो कतार नीर वहण लॻा। मूं ज़िबह करे छॾियो, मुंहिंजो बाबो मथां थी बीठो। बाबे फरमायो पुट हेॾो ज़ुल्म छो कयई? बाबा मुर्दार थी वञे हा, हिन जे करे हलाल कयो। पुट भली करी हा, मगर हिन उठ जे अॻियां त न कुवी हा। हिन जे दिल ते छा गुज़रियो हूंदो? हिन जे दिल ते फट थी बीठो हूंदो, दाग थी बीठो हूंदो। मौला अली साईं मूंखे यकीन आहे मुंहिंजे बाबे सही फरमायो। हिन उठ जे दिल ते दाग हूंदो, तव्हां भली दुआ कयो। जेकॾहिं दाग न निकितो त मां हिनखे उठ भरे ॾींदुसि। अली साईं शेरे ख़ुदा जंहिंजी हिन महीने जी 13 तारीख़ विलादत बासादत रजब महीने में मौलूद काबा हज़रत मौला अली शेर ख़ुदा का साईं घुरायो। का साईं उठ खे ज़िबाह कर। ज़िबाह कयो, चमड़ी धार कई वई, गोश्त धार कयो वियो। हलंदे हलंदे जॾहिं दिल जे मथां पता उठ जी दिल कढियऊं त दाग न आहे, हेॾो फट छो पियो आहे? उठ जे दिल ते दाग आहे, फटा। मुझे हैदर की नजर पई, फरमायूं मां मदीने वारा मुझे हुसैन किथे आ? मुझे हुसैन के सजो मानो इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन के सदे आया। हजरत अली मुर्तदा ठाकुर पातो पेशानी ते चुनी ॾिनो। मुझा प्यारा मथे मुबारक ते चुनियूं ॾेई भाकुर पाताऊं ऐं रुनाऊं माण्हू चवण लॻा साईं ख़ैर ताहिर। फरमायो दुनिया वारा मदीने वारा हिन उठ जे अॻियां हिकिड़ो गोरो ॿुधो। हिन जे दिल ते एॾो दाग। करबला जे मैदान में जॾहिं मुंहिंजे सुहिणे हुसैन जे अॻियां 18 सालनि जो अली अकबर शहीद थींदो, जॾहिं मुंहिंजे प्यारे हुसैन जे साम्हूं हज़रत इमाम कासिम घोट शहीद थींदो, जंहिं वक़्त में मुंहिंजे हुसैन जे अखियुनि जे अॻियां झोलीअ में इमाम अली असगर जो लाश तड़पंदो,
जने तीर लगना जने मुझे सुने हुसैन दे गया मोहम्मद और जाला शाहिदा जने कतर जाना मुझे प्यारे हुसैन के सामू पैदा कर कतरा पैजे मोहम्मद के मुर्शिद के सामू रखना न जाने मुझे हुसैन के दिल से केतरा दाग थींदा केतरा फत थींदा रबल नगर हुसैन सरना कताता रबल नगर हुसैन सरना कताता नमाज पढ़ी जाती इस्लाम होगा नमाज पढ़ी जाती इस्लाम होगा मुझे सुनी में डर भाग पाए और मैं हुसैन तो ख्याल तो शाबादा मुझे प्यारा हुसैन तुझे अखन दे गया 71 जवान जरे शहीद थींदा तुझे दिल जो हाल अलाए छा थींदो तुझे दिल जे वठो अलाए केतिरा फट थींदा अलाए केतिरा ताब थींदा मुंहिंजा दी दोस्तो बुजुर्गो हज़रत इमाम अली मकाम हज़रत मौला अली शेरे खुदा दे निहारो बाबा पाक जो पाना ने सही दे तुझे ने निहारे अर्ज कयूं बस तुम की जरूरत आना करबल के वसा कभी जो सजने देते धड़ करबल में कुरान बुधान कब मुझे जो बाहर करबला के मैदान में आया अल्लाह पाक फरमाए हुसैन जी मुझा मौला हुसैन कदो इम्तिहाना अज कूकर जवान तुझे अखियन जे सामू शहीद कया वेंदा हुसैन थोड़ी देर खां बाद तुझे जिस्म में 32 तलवारूं 33 नेज़ा 34 भाला लगल होंदा मुझे सुने हुसैन अल्लाह की बारगाह में अर्ज कयो मुझा मौला मुझे इसके के सलामत रख जाऊं ऐ अल्लाह तुम्हारी मदद मुझे नाने सही जी निगाह करम हुजे तो मुझा मालिक कुछ नहीं परवाह क्या ताब है यजीदियों के तीर में ऐ हमें मंजूर जो रब ने लिखा तकदीर में मुजादी दोस्तों थोड़ी देर का पो सुने हुसैन जा अखियन जा ठार तड़पण लगा मुझे पाक हुसैन के इतना नेजा इतना भाला लगा लेकिन इश्क सलामत ईमान सलामत इमाम पाक के इतना पीर इतना तलवार बेदा भाला लगल खपो जने आवाज आयो आदन अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर थोड़े नमाज की तैयारी दोस्तों पान तलवार मयार में वञी अर्ज कयूं मुंहिंजा मौला अॼु पीअण लाइ पाणी न आहे ऊपरे जी ॻाल्हि आहे पाणीअ जे लाइ मुंहिंजो प्यारो अली असगर मुंहिंजा साईं निहारींदे पाणी पाणी कंदे अव्हां जी दरबार में पहुतो मुंहिंजा मौला अॼु शहादत जे रत सां वुज़ू करे इश्क जी पूरी नमाज अदा कान थींदी हिकिड़ो सजदो ई अदा थींदो रब करीम फरमायो हुसैन
इन हालत में हिकिड़ो ई सजदो काफ़ी आहे। हाणे अल्लाहु अकबर चई अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कयूं त अव्हांजा आशिक हज़ार आहिनि, असांजी यारी क़बूल पैसल, असांजी यारी क़बूल पैसल, असुल खाया अव्हांजी बानी हे बदी बेकारी क़बूल पैसल। उदासो अखड़ियन सिवा तो सुना अञा तक कहदे ॾिठो ई नाहे, अञा तक कहदे ॾिठो ई नाहे, तुरे तुझे पई अव्हांजी सिक में ही दिल वेचारी क़बूल पैसल। सुभान अल्लाह। नसीब हिंद करीब जा हबीबा हथ में, नसीब हिन जमात जा हबीबा हथ में, बणियो कनी दग अव्हांजे दर दी बुहारी क़बूल पैसल। सजदे में आया, मथों आवाज आयो, मथों आवाज आयो, इस नवासे की हिम्मत पर मुस्तफा को नाज है, किसके बाजू की कुव्वत पर मुर्तदा को नाज है। वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है, जिस पर खुदा को नाज है। भी सब मंजर सवलिया पर इसके जी मंजल भारिया, सिर दीद बहारिया, इसके जी मंजल पहली हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम जन्नतुल फिरदौस में आया, 40,000 खुराक करन था पिया, हेॾा निहारी सब सुनो हसीन ॻाल्हि समझ में न आई। ये घुमी हिक वादी जे तरफ़ आयो, ॾिसे त हिकिड़ो बुराक आहे जंहिंजे नेणनि मज़ा नीर वहनि था, न खाधो यादि आहे न पीतो यादि आहे। चवे तो मूं ते बि मेहरबानी, अॼु सदक सिवा करे वञ मां लाइलाज आहियां, मुंहिंजी दवा करे वञ मूं ते बि मेहरबानी। आशिक रहियो रड़िया अॼु आख़िरी घड़िया, अॼु आख़िरी घड़िया, हिक हेॾे लड़िया हिक हेॾे लड़िया, दर ते दुआ करे मूं ते बि मेहरबानी, मूं ते बि मेहरबानी। सब चरण जा सेहतमंद खाइण तोखे चाहे कमज़ोर अखियूं तुंहिंजी ज़रा थी वई, रुखसारनि ते रोई रोई नचे नालनि जा निशान बनाए वेठो छा ॻाल्हि आहे। जिब्राइल जवाब ॾिनो, मियां गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैहि तर्जुमो कयो, कुर्ब में जो कैद छो
सुनैत वाला तारवा बिरह जी बीमारी वारन की दवा दी तारवा बिरह जी बीमारी वारन की दवा दी तारवा जड़ी दिली कर तनेदा तो भला की चाक थे ये भला ये चाक थे सिर नयो जा पूरा वक्त जल ये इश्क जो वारवा ये इश्क जो वारवा सूद थाहिन मोर मस्ता नादा परी मोर मस्ता नादा परी ऐ महेश्वर तो सितिया में सिरदिया महबारवा सिरदिया महबार तू पंहिंजो कमु कर असांखे पंहिंजे हाल में छॾे कंहिंजो हाल सुणावा दिल जा कोई मेरा मुराद नहीं मिलता हाल न कर इलाज न थियो तो दस भलो ॾींदासीं ॻाल्हि कर हज़रत इब्राहिम फरमायो जिब्राईल जॾहिं असांखे अल्लाह से पैदा फरमायो पैदा थियण खां बाद रब फरमायो फिलाने मैदान में वियो त मां तव्हांखे पंहिंजो महबूब ॾेखारियो असां मैदान में बीठा अल्लाह पाक पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे असांजे अॻियां ज़ाहिर फरमायो जिब्राईल कहिड़ी ॻाल्हि कयां छा त जुल्फ़ा छा महबूब जा नेड़ा बस सूंहं सभे तोते खत में मुंहिंजा सुहिणा तुंहिंजो कसम सूंहं सभे तोते खत में मुंहिंजा सुहिणा तुंहिंजो कसम तो जहिड़ो ॿियो कोन ॾिठ में पंहिंजे रब जो कसम नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे दीन उलमा अहले सुन्नत मुसलमान भाइयों हज़रत इब्राहिम अर्ज़ करण लॻो जिब्राईल चई वक़्त में मदीने जे मीर जे चेहरे मुबारक नज़र पई बस को दिल संभाली न वई हिन दिल जी हिफ़ाज़त ॾाढी कयमि पर को बेचारी टुटिजी वई हिन दिल जी हिफ़ाज़त ॾाढी कयमि पर को बेचारी लुटिजी वई अची अहिड़ा वार कयसि कूक करे ओ लुटिजी वई आत कतहदारी आया बकर क्या ॾिसण सां होश उड़ी यकराह थी सभु चवण लॻा यकी मेवा के टुटिजी वई यकी मेवा के टुटिजी वई जिब्राईल दिल उन्हें महबूब खड़ी हाणे खाधा
पीता नथा वन घुमण फिरण सब विसरी विया सब ॻाल्हियूं विसरी वयूं महबूब जूं ॻाल्हियूं महबूब जूं ॻाल्हियूं अॼु दिल में हलियूं अखियुनि खे मूं रोको पर अखियूं की न झलियूं अखियुनि खे मूं रोको पर अखियूं की न झलियूं महबूब जूं ॻाल्हियूं अॼु दिल में हलियूं अखियुनि खे मूं रोको पर अखियूं की न झलियूं अखियूं की न झलियूं उन देखा खाधा पीता विसरी घुमण फिरण फिरण सब विसरी विया बस जुबान ते मोहम्मद मोहम्मद वेठो दुआऊं करो अल्लाह पाक के अर्ज के मौला वरी दीदार कली दीदो रब फरमाए मेराज वाली रात मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नतुल फिरदौस में दो दीदार थींदो पर अवां मजा हिकड़ो खुश नसीब मुझे हबीब के सदे वींदो मुझे मुस्तफा के पंहिंजे मथे सवार करे इन सफर में आणींदो जिब्रील सलाम का वेठो रोआं दुआऊं घुरां कसानो अपने कोल बुला ले मदीने वालिया सानू अपने कोल बुला ले सानू अपने कोल बुला ले मदीने साडे दिलदारों के मिटा दे मदीने वालिया साडे दिलदारों के मिटा दे मदीने वालिया सदका शहीद दा तो दूर होवन दूरियां सदिलो जी कोल मुक जावन मजबूरियां सदिलो जी कोल मुक जावन मजबूरियां सादे सुते नसीब जगा दे मदीने वालिया साडे सुते नसीब जगा दे मदीने वालिया सानू अपने कोल बुला ले मदीने वालिया काली काली जुल्म ते अख मस्तानी सोना ये सब तेरी दुनिया दीवानी काली काली जुल्म ते अख मस्तानी सोना ये सब दुनिया तेरी तो दीवानी एक नूर झलक एक नूर झलक दिखला दे मदीने वालिया मदीने वालिया हिजर की रात लंबी बस तेरे पास जावा मैं दिल दियां गल्लां तैनू अजीब सुनावां मैं है हिजर दी रात लंबी तेरे पास जावा मैं दिल दियां गल्लां तैनू अजीब सुनावां मैं सुन ले कोल बुला के
मदीने मालड़िया मेरे मदीने मालड़िया सानू अपने कुल बुलाने मदीने मालड़िया जिब्रील अलैहिस्सलाम फरमाया कुरान मुबारक हो जे मुझे कम थी हो तो जब कम थी हो कि तलाश तुझी अल्लाह से फरमा वो बुराक करी में जाए जंहिंजे सीने में उठी तैयार थी महबूब जो उठाई अल्लाह वा शेख अब्दुल हक दालवी रहमतुल्लाह अलैहि फरमाया त सेकंड को लॻो त ॿियनि खां थलो बता इलाज जो थियो सरहद बीमारी छॾे हिजर फिरा कजो इलाज जो बीमारियूं छॾे वयूं मुंहिंजा प्यारा बुराक थी बीठी जिब्राईल अलैहिस्सलाम बहार वटि जन्नतुल फिरदौस मुझे हबीब जो वक़्त मुझे महबूब जो नाले मुझे महबूब जो पलको मुबारक खुशबू खड़ी थी कायद इस्राफील इजराइल 70,000 मलाइक वठी वादी मक्का में आया कुरान कुते बैठो सारा बलिए उते जिब्राईल मुझे महबूब ने रवाना जो कई वक्त में रास्ते में अल्लाह से फरमाया जिब्राईल तो अजा इश्क कयो ना है तू दरबार नहीं तू खातमा है तो अजा इश्क कोन कयो इश्क के आदाबन की तो के खबर ना है जिब्राईल को जो महबूब आराम में दरवाजों न ठुकाए जा पायरा सजना का जा मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तरफ पैगाम न मोकल जा बल्कि छत के जरिए सुराख करे मुझे परन के छोड़ो करे सुराख मुझे अंदर दाखिल थी मुझे हबीब के कदमों को पैरा दी नहीं मुझे मुस्तफा अलैहिस्सलाम के कदमन के शरीर के चुम्मी दे मुझे चपका पूरी छदार कदी तुमीरी दे वो सोटने दिमागे न बोते छकारी दी आमना जो लाल जागी पगो ओए मुझे दावत नामू पेश कजा जिब्राईल अलैहिस्सलाम परन के सकोड़े सुराख के अंदर हुए हुआ तेरा दी वही मुझे महबूब के कदमन के चुम्मी दे नहीं दिमागे न बोते छकार अल्लाह का महबूब बेदार का फरमाया जिब्राईल जा अर्ज के तेरी मेराज के तू लोह कलम तक पहुंचा तेरी मेराज के तू लोह कलम तक पहुंचा और मेरी मेराज के मैं तेरे कदम तक पहुंचा अल्लाह ने महबूब फरमाया जिब्राईल मेराज में जिब्राईल से कहने लगे शाहे तूने तो देखे हैं जहां बतलाओ तो सही कैसे हम रूहुल अमी बोले के आए मैं जगी तेरी कसम आपा कहाँ कर दी जाम मोहरे मुताबर दी जाम मिसियार खूबा दी जाम लेकिन तो चीजें दी करी अल्लाह के महबूब के दावत मदीने की सही तैयारी फरमाई मुझे प्यारा ही प्यारी ही मेराज शरीफ के जो क्यों सबक असा गुनाहगार की भलाई दुनिया में तमंदे रोईंदे मौला मुझी गुनाहगार उम्मत तुम तो के पार मुझा मौला मुझी उम्मत तो के परती उन्हनि में हाल ना है मुझा मौला ऐ मालिक लेखो दत जो हिसाब न कर मुखे ॾिसंदा मुझा मालिक क़यामत ॾींहुं मुझी उम्मत के रुसवा मुझी उम्मत के रुसवा न कजा दफ्तर खयो उम्मत जो दफ्तर कयो त पंध करे नाम खान ते वञो अल्लाह के अर्ज कया त मौला मुझे इन पंध जो कदर कर मुझे इन पंध के सुञाण जा तॾहिं मैं रहमतुल्लाह अलैह अर्ज कयो त अर्श ते
अज मुहिंजो सजणे अदा मेरा जमानण थो वञे ओ असां नालायकन खे अज फखराइण थो वञे रहमतन जा मींह राजन वसी जा वॾ फुड़ा बख़्शजी वेंदा हितऊं अॼु हे पुरा बड़ा तो असां बदकारिन खे रंग लाइण थो वञे अर्श अज़ीम ला मकान अल्लाह जी बारगाह में पहुची असांजो 70 साल बस मुंहिंजा मौला मुझे मुझे गुनहगार मां उम्मीद थो कयां त मुंहिंजी उम्मत तोखे विसारे फ़िक्र कंदा नमाज़ पढ़ंदा पर इन जे दिमाग़ में रोज़नि में का कमी बेशी आई साईं हिसाब न कजे देखो न कजे मुझे हिन अचण ते सुन खुदा 5 वक्त नमाज़ ना मुंहिंजा बाबा वञी पढ़नि पहिरों पार थी वेंदो दोस्तो असां तव्हांजे लाइ मुंहिंजो बाबू केॾा वॾा पंध कया इन्हनि पंधनि जो असां तव्हां बि क़दुरु कयूं पंहिंजी अमली पंहिंजी ज़िंदगी खे सुधारियूं आख़िरत जो सोचूं क़ब्र जो सोचूं आख़िरत जे लाइ तयारी कयूं मुंहिंजे महबूब खे ॿियनि उम्मतनि जे अॻियां हेठि कंद न ॾियां कुझु रड़ो कुझु अमल कयो पाड़े वारनि जा हक़ सुञाणो मुंहिंजा दोस्तो मस्जिदूं आबाद कयो मदरसा आबाद कयो पंहिंजे अखलाक खे सुधारियो ऐं नेक अमल कयो आख़िरत जो सोचियो हल हला लगी पई आहे हिन दुनिया हिन ज़िंदगी जो को भरोसो कोन्हे उजड़ गए वो बाग जिसके लाख माली थे सिकंदर जब दुनिया से चला दोनों हाथ खाली हाय हाय हिता लॻड़ो खणी अदला लड़ लदीदा कामिल प्यारा पीना आखियो पारो छदीदा प्यावन हाय हाय हिता लॻड़ो खणी कालहा जे की कथे अज से तुनी हिते कालहा जे की कथे अज से तुनी हिते महबूब मुंह मिस्कीन खां महबूब मुंह मिस्कीन खां अज धार थींदा प्यावन यारा पीना साचो पारो छदीदा प्यावन असां तव्हां बि क़दुरु कयूं महबूब असांजे लाइ दुआऊं कयूं हेॾा सजदा हेॾो सफ़र ओ असां इबदारनि जी गंदन गुनहगारनि जी कुनल तो कई ओ वारी न तव्हांजी ॾाढा ॾोहारी नेक अमल कयो अॻे आलिम सगुड़ा ज़ोर भरींदा त बाबा अमल सही कयो नमाज़ूं पढ़ो रोज़ा हाणे उहो सभु कुझु सही आहे पर हाणे वरी दौर अहिड़ो अची वियो जो इन्हनि मसइलनि खां वधीक परेशानी ईमान बचाइण जी थी वई खुदा करे छा असांजो ईमान बचे अॼुकल्ह मुंहिंजा अजीज दोस्तो बुज़ुर्गो ईमान बचाइण ॾुखियो आहे मिजाज साहब जो फरमाए त पखी चवाई फिरन जो हल हंजन अल्लाह वारनि सां संगत रख मुंहिंजा प्यारा दोस्तो जेके ख़ुदा वारा अल्लाह वारा अल्हम्दुलिल्लाह असांजे हज़रत क़िबला साईं अलहाज सैयदी साईं सजन साईं बादशाह दामत बरकात आलिया जिनका खलीफा साईं जो फैज़ साईं दिलबर साईं दामत बरकात आलिया जो फैज़ साईं सोने मिठड़े सैयद कंबर वारे जवान जो फैज़
बुजुर्ग वारे साईं जो फैज़ अल्हम्दुलिल्लाह केतिरी दरगाह जा नाला वठां जेके सुन्नत जमात जा इदारा कम कनि था पिया पर हिते मुंहिंजा प्यारा मूंखे कम नज़र आयो ख़लीफ़नि जूं कोशिशूं मुंहिंजे तावन सां अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा प्यारा आवाज़ अॼु बि सलाम पखी चवाई हल हंजन साण मोती चुर बहिराण जा कढ न कंहिंजी कान अहिड़ी कर रिहाण बेवजी वचन कलम जन जे हथ में अंग बटाए अॻियां हारे ॿिया लिखनि बनू सो पारी जंहिंमें मिलण दोस्तों अल्लाह से मुंहिंजी अवांजी हाज़िरी क़बूल फरमाए सलातो सलाम थींदो सलातो सलाम खां बाद असांजो आयल महिमान अदा अज़ीज़ अहमद साहब नक्शबंदी पीरनि जे पीर बादशाह पीर जे मनकब जा बशेर पढ़ंदो पोइ इंशाअल्लाह ॿुधंदासीं सभई उथी पियो अदब सां अॻ में मदीने जे साईं जे मथां सलातो सलाम